लीडर टीवी ॾिसंदड़नि खे अस्सलाम वालेकुम। तारीख़ जे इंटरव्यू जे सिलसिलनि में अॼु असां हिकु अहिड़ी शख़्सियत सां इंटरव्यू करण पिया वञूं जंहिं शख़्सियत जे बारे में कई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। उन जा कई मकतब आहिनि, उन जा कई फ़िक्र आहिनि, उन जूं कई शाख़ूं आहिनि, उन जा कई हिस्सा आहिनि, उन जी कई कंट्रीब्यूशन्स आहिनि। उहा अदब जे मैदान में, तारीख़ जे मैदान में, सियासत जे मैदान में, फ़न ऐं फ़िक्र जे मैदान में, ऐं पाण बुनियादी तौर ते एडिटर ऐं हिस्ट्री जा राइटर, शॉर्ट स्टोरी खां वठी पोइट्री ताईं, ऐं बरसात रिसाले खां वठी बरसात अख़बार ताईं, ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ नामियारनि माण्हुनि खे पंहिंजे बरसात अख़बार में एडिटरी जे लाइ जॻह ॾियण खां वठी शेख अयाज़ खे इन मनसब ते विहारण वारो जनाब यूसुफ शाहीन, जंहिंजे भाग में 24 किताब आहिनि ऐं जंहिंजी सॼी ज़िंदगी 82 वरियनि जे हवाले सां उहा कंहिं आम माण्हू जी ज़िंदगी कोन्हे, पर हू ॿोलियुनि जो माहिर बि आहे, अदब जो माहिर बि आहे, शाह लतीफ़ जो पारखू बि आहे। हू बैत बि लिखी ॼाणे थो, नसर बि लिखी ॼाणे थो। फ़ौज हुजे, फ़ौजुनि जूं तारीख़ूं हुजनि, या इमिग्रेशन हुजे, या इमिग्रेशन जी पूरी दुनिया ते असर हुजनि, उन जे बारे में जेके नवां नवां फ़िक्र ऐं नयूं नयूं सोचूं ॾिनियूं आहिनि, उन शख़्स जो नालो आहे जनाब यूसुफ शाहीन। अॼु असां यूसुफ शाहीन साहब सां इन सिलसिले में सभु खां अवल असां चाहींदासीं त उन सां उन जी बायोग्राफ़ी या उन जी ज़िंदगी जे हवाले सां त नसरपुर में उहो कॾहिं ॼावा हुआ, हुन जा वालिदेन, हुन जा भाउर, हुन जूं भेणूं, छो त असीं चाहियूं था त जेको माण्हू हिन दुनिया में क़दम रखे थो उहो जेकॾहिं कंट्रीब्यूटर बि आहे ऐं सोसाइटी खे कुझु न कुझु ॾिए थो त सोसाइटी खे बि ॼाण हुजणु खपे त उहो असल में किथां आयो ऐं कहिड़ियुनि हालतुनि मां किथां सफ़र कंदो, किथे पहुतो। यूसुफ शाहीन साहब, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वरी महिरबानी लीडर टीवी खे अवा टाइम ॾिनो ऐं असां मूं जीअं सवेर ॿुधायो पए त मुख़्तलिफ़ शख़्सियतूं उहे ॾाके ॿॾाके असां उन्हनि जा इंटरव्यू शुरू करे छॾिया आहिनि। अॼु अव्हांखे असां तकलीफ़ ॾिनी, तव्हांजी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो। अव्हां जेकॾहिं पंहिंजे ॼमण खां वठी, ॼमण जी ख़बर त तव्हांखे कान्हे, पर जेको वालिदेन अव्हांखे ॿुधायो उन खां वठी जेकॾहिं अव्हां असांखे ॿुधायो। बहरहाल अव्हांजी महिरबानी, पहिरीं तव्हां वक़्तु कढियो मुंहिंजे लाइ सोचियो। ऐं नसरपुर में ॼाओसि, तमामु ग़रीब घराणे में। मुंहिंजो वालिद साहिबु उनखे उभूड़ो छॾींदा हुआ। हुनजो बाबा जो नालो अब्दुल्ला हो, पर असां नसरपुर में नालो फिटाइण जी आदत आहे, यानी हर माण्हूअ जो नालो फिटाए छॾींदा आहिनि। पोइ आख़िर ताईं जेको आहे इवन मुंहिंजे मैट्रिक जे सर्टिफिकेट में बाबा जो नालो उभूड़ो लिखियलु आहे। ऐं जेको आहे सो जॾहिं त हुनजो असुलु नालो अब्दुल्ला हो कई कमु कंदो हो, रासको कमु कंदो हो, कोरिको कमु अॾाणे वारो जेको कमु उहो कंदो हो। ऐं सुसियूं हिकिड़ो ग्रुप हो असांजे ॻोठ में, बाबा जा दोस्त हुआ 2-4 ॼणा, उन्हनि सां गॾिजी सुसियूं खे सही विकिणण जो इहो कमु कंदो हो। बहरहाल मौलूद बि पढ़ंदो ऐं तमामु वेटी शख़्स हो। महफ़िल में वेठो हूंदो हो त पोइ पर ॾाढी सोबर जेको आहे सो मज़ाया जेका पोइ थिए थी सा मूंखे अञा ताईं बि हुनजा केतिरा बाबा जा वाक़िया यादि आहिनि। असां ॻोठ में स्कूल त हुआ कोन, 3 दर्जा अंग्रेज़ी असांजे ॻोठ में हुआ। सो उहे 3 दर्जा अंग्रेज़ी पढ़ियासीं ऐं पोइ हाणे स्कूल पढ़ियो आहे या ॿिए कंहिं शहर वञिजे, यानी 3 दर्जे खां पोइ ऐं 7-8 ॾींहं घर में वेठो रहियुसि। साईं माफ़ु कजो, जेके 3 दर्जा अव्हां चओ था अंग्रेज़ी जा, हा, त उनजो मतिलबु छा आहे? 5 दर्जे प्राइमरी त तव्हां सिंधी पढ़ी न? सिंधी पढ़ीसीं न, पोइ वरी अंग्रेज़ी हले थी न।
पहिरियों ॿियो टियों दर्जो जो त उहे 3 हुआ दर्जा उहे पूरा कयासीं माना मिडिल ताईं हा मिडिल ई सम्झो हा। 3 मतिलबु त हाणे मैट्रिक में त 5 आहिनि 7 उन वक़्तु हींअर 10 आहिनि हा उन तॾहिं वक़्तु 7 दर्जा फाइनल सॾिबी न फाइनल ॿी शइ आहे उहा त सिंधीअ में थींदी हुई हा पर हीअ मैट्रिक जेका कबी हुई न उन खां 3 दर्जनि खां पोइ 4 दर्जा ॿिया पढ़णा हुआ अच्छा हा तॾहिं वञी मैट्रिक थींदी जेको आहे हाणे अवां 3 दर्जा नसरपुर में पढ़ण जी पढ़ाई सहूलियत हुई पोइ घर में वेठासीं पियो ऐं सॼो ॾींहुं पियो हलंदो हुअसि असांजे ॻोठ में आहे वरुणा ख़ुदा जो मंदरु पोइ उते अकेलो वञी इन ख़ुदा जो नालो वरी ॿुधायो वरुणा वरुणा इहो इंडस वैली जो ख़ुदा हो पोइ उनजी खे 22 ग्रेड मां घटाए 6 ग्रेड में हाणे पाणीअ जो ख़ुदा ठाहियो इहो इहे जेका मज़हब जी तारीख़ आहे उन में जेके ख़ुदा आहिनि देवता जेके हा उन्हनि जी ग्रेड जेका कॾहिं वधाइबी हुई कॾहिं 6 ग्रेड वारो 22 ग्रेड जो थी वेंदो कॾहिं 22 वारो चए त हीअ हूंदो कॾहिं प्रोमोट कॾहिं डी ग्रेड हा इहा जेका आहे जेका मज़हब जी तारीख़ आहे उहो हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे उन ते पोइ ॻाल्हाईंदासीं उन ते ॻाल्हाए सघिजे थो बाद में पोइ आऊं हली हली बेज़ार थियुसि पोइ अवां पंहिंजे वालिद साहिब ते अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हा त इंतिहाई गुरबत वारे माहौल में हिकु त उनजी तालीम छा हुई बाबा त पढ़ियल कुझु कोन हो ठीकु आहे। पढ़ियल सिंध में तइलीम किथे हुई अंग्रेज़ जो दौरु अयूब खान जे दौर ताईं कुझु कोन हो मक़सदु हलो ठीकु आहे पढ़ियल बाबा साईं न हो बाबा पढ़ियल कोन हो पर हो ॾात वारो हो यानी मुंहिंजा 2 चाचा ग़ुलाम मोहम्मद चाचा इसहाक उहे केरु पढ़ियल कोन हुआ मक़सदु आहे त घर में केरु पढ़ियल कोन हो ऐं अवां घणा भाउर असां 2 भाउर हिकिड़ो ख़ुदा बख़्श ॿियो मोहम्मद सलीम ऐं टियों 2 भेनरूं असां जूं आहिनि जेका आहे भेणुनि जा नाला ॿुधायो ज़ाहिदा परवीन ऐं कौसर परवीन जेका असां उहे हयात आहिनि हा अच्छा मुंहिंजो हिकिड़ो नंढो भाउ ख़ुदा बख़्श जेको आहे उहो गुज़ारे वियो आहे त मां तव्हांखे ॿुधायो पिए त इहो हाणे तव्हां 3 दर्जा पढ़ियो 3 दर्जा पढ़ियो पोइ हाणे वेठा रुलूं यानी सुबुह घरां निकिरूं पोइ हाणे करियूं छा पोइ 8-10 ॾींहंनि खां पोइ तंग थी मूं अम्मा खे चयो त मूंखे 10 रुपया ॾे 10 रुपया माना यानी बाबा जेको राज़ हो उन जी ॾियारी हुई 5 रुपया ऐं मज़दूर जी ॾियारी हुई 2 रुपया यानी हाणे तव्हां 5 रुपया या 10 रुपए जी तव्हां अहमियत खे सम्झो त घणी थिए थी हाणे त हीअं त राज़ जी ॾियारी 1000 रुपया आहे या मज़दूर 500 आहे या कुझु ईअं आहे पर उन वक़्तु 5 रुपया माना जंहिंमें 2.5 मण कणिक मिलंदी माना रुपयो माना 250 जे बराबरि हो हा ईअं हो जेको सो मां चयो अम्मा खे त मूंखे 10 रुपया ॾे त हुन चयो आहिनि घर में 10 रुपया ऐं सो पोइ इन हुन मूंखे 10 रुपया त छा कंदे मूं चयो मां तूं ॾे त सही न पियो जेको आऊं 8 आना ॾेई बस में वियुसि हैदराबाद नसरपुर खां उन में हिकिड़े गांगो बस हलंदियूं सो उन में चढ़ी वियुसि हैदराबाद जेको मार्केट आहे उतां मूं 5 रुपए में खजनि जी ॿोरी सॼी खजियूं थियनि थियूं उन जी सॼी ॿोरी 5 रुपए में इहा वरिती 4 आना मां हुनखे ॾिना मज़दूर खे उन मूंखे बस ते चाढ़े ॾिनी ऐं उहो ऐं हुन बस वारे मूंखां उन जा 8 आना वठणा पर भाड़ो 8 आना पोइ हुन भाड़ो मूंखां मस्तु हुन कोन वरितो बस वारे पोइ आऊं खणी आयुसि घर पोइ हुन मूंखे सम्झायो त में लूणु हीअं विझी रखिजे अञा कचियूं खजियूं सुबुह जो जेको आहे उहो पची पियूं ऐं पोइ मां सम्झा थो 2-3 ॾींहंनि में मां सॼी ॿोरी उहा विकिणी छॾी ऐं मूंखे 30 रुपया बचति थी
माना इहो ॼण त तव्हां वापारु शुरू कयो? मां पोइ छा करियां? न पर इहो इहा ट्रेडिंग या अम्मा खां 10 रुपया घुरायो त उहो त ठीकु आहे, ख़्यालु हो तव्हांखे त मूंखे हीउ करिणो आहे? न को ख़्यालु कोन, पर मतिलबु एडवेंचर खणी सम्झो त भई हाणे भला इहो ई खणी करियूं। ॿियो जेको हाणे नंढो हुउसि ऐं को हिकिड़ो दफ़ो बाबा मूंखे वठी हलियो कम ते, मूंखे मथे तयारी रखी मूं ऐं उछले घर भॼी वियसि। तो पोइ आउं सम्झां थो मूं 2-3 हफ़्तनि में 300 रुपया कमाया। 300 रुपया तमामु वॾी रक़म हुई। पोइ मासी मुंहिंजी, असांजी मासी जेका आहे उहे शहदादपुर में रहनि था, अम्मा जी नंढी भेण, उहा आई घुमण। सो उहा मूंखे सॾींदा हुआ बाबो। सो चई बाबा तूं छा थो करीं, तूं हल शहदादपुर, तूं उते हली पढ़। तो मां कपिड़ा बि वरिता, किताब बि वरिता, कुझु पैसा खया, कुझु घर में ॾिना ऐं आउं वियुसि हलियो शहदादपुर। पोइ छदर जा हुते पढ़ियासीं। उते मासीअ जे घर में, मतिलबु आउं 3 साल आउं मासीअ जे घर, सम्झ त उन्हनि ई पढ़ायो मूंखे। ऐं पोइ सभु मैट्रिक जेका उहा मां टंडोलियार SM हाई स्कूल टंडोलियार में हो। उते 16 रुपया हुई फ़ी स्कूल जी ऐं बोर्डिंग में रहण जी जेका। हाणे 16 रुपया माना बाबा 4 ॾींहं कमाए, तॾहिं उहे 16 रुपया ॾे, जेको आहे सो मसइलो इहो। तो बहरहाल उतां मैट्रिक कईसीं ऐं पोइ मूंखे भूरल शाह। अञा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अव्हांजी मासी जेका शहदादपुर जी रहंदड़ हुई, अव्हांखे तालीम लाइ वठी वई, त अव्हांखे तालीम लाइ छो वठी वई? हुनजा पंहिंजा ॿार बि पढ़ियल आहिनि? हा पढ़ियल आहिनि। उहो हींअर हुनजो हिकिड़ो पुटु त असिस्टेंट कमिश्नर आहे, जेको आहे सो एजाज़ सुरहियो। मुंहिंजी मासी जी शादी सुरहियो में थियल हुई, तो उहे सुरहिया सॾाइनि था ऐं हुन ॿिया बि पुट पढ़िया, जेको आहे उहा तव्हांखे वठी आई त मुंहिंजे भेण जो पुटु आहे, इनखे पढ़ाए। भेण जो पुटु आहे, मुंहिंजो नालो रखियो मुंहिंजे नाने ते, हुनजो नालो मोहम्मद यूसुफ, इन करे बाबा चवनि था। हा, त मोहम्मद यूसुफ मूंखे साईं GM सैयद ॿुधायो त असीं तुंहिंजो नानो जेको आहे उहो सन में रहंदो। उहो पेश इमाम हो, हाफ़िज़ क़ुरान हो ऐं आलिम बि हो। त साईं GM सैयद ॿुधायो त असीं तुंहिंजे नाने जे पोयां नमाज़ पढ़ंदा आहियूं। ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस आहे, आउं पंहिंजे नाने जे क़बर ते अञा वञी न सघियो। हालांकि आउं सेवण में मां होटल खोली हुई ऐं साईं GM सैयद वटि त आउं इलाही दफ़ा वेंदो हुउसि। सेवण मां अची ईंदो हुउसि साईं वटि, पोइ 4-5 कलाक असीं हिक ॿिए सां विढ़ंदा हुआसीं। मक़सदु आहे त इहो दलील अदबी जेको आहे सो। एनी हाउ, पोइ मां मैट्रिक जो अञा रिज़ल्ट कोन आयो। उते टंडोलियार बस स्टैंड स्कूल जे भर में हाजी मोहम्मद सादिक हो, मेमण नसरपुर जो ई हो, उनजो बसूं हूंदियूं। तो उन आउं वियुसि त साईं भूरल शाह उहो वेठो, हीअ वेठा, ॿिया 3-4 ॼणा वेठा। सो अञा मैट्रिक जो ॾेई आयासीं तॾहिं जी ॻाल्हि। सो चई त तव्हां कोर्ट में कापीएस्ट जी जाइ ख़ाली आहे, तव्हां उते थियो। हुन में पघार हुन में कोन्हे, पोइ जेके कापियूं त करे ॾींदो उन जो रुपयो मिलंदो। मां चयो ठीकु आहे। पोइ टंडोलियार कोर्ट में जेका आहे आउं भाई थो जेसिताईं रिज़ल्ट निकितो तेसिताईं आउं उते हुउसि कापीएस्ट जेको आहे। पोइ उन में सिरिश्तेदार हो मोहम्मद ख़ान जूणे जो, ॿोड़ो हूंदो, ज़ोर सां ॻाल्हाईंदो।
सो पोइ उहो अची चवंदो भई कापियूं करे ॾे ऐं पोइ उन जो माण्हू जंहिंजो हूंदो जजमेंट्स हुयूं ॿियो जेको बि हो त मुंहिंजी हैंड राइटिंग कुझु बहितरु हुई त मूंखां इहो सभु उहे कराईंदा। तो हिकिड़े दफ़े जेको आहे माण्हू खे वठी आयो सो उनखे 2 कापियूं करे ॾियणियूं त माना 2 रुपया ॾियणा हुआ। सो मोहम्मद ख़ान उनखे चयो त 2 रुपया ॾे। सो हुन हथ ॿधी चयो साईं मूं वटि आहिनि 2 रुपया, रुपयो भाड़ो आहे लॻंदो, रुपयो वठो। हे 2 रुपया ॾे। त हुन मूंखे खणी 2 रुपया ॾिना। पोइ कापियूं मां हुनखे ॾिनियूं, हू ॿाहिरि निकितो ऐं पोइ पोयां दौड़ी वियुसि। मां वञी 2 रुपया वापसि कयोमांसि त भई तूं जेको आहे त आहिनि ई कोन जेको। पोइ पढ़ण जी कोशिशि कईसीं, कोन पढ़ियासीं। क्लार्की मिली फुल डिपार्टमेंट, केतिरो मीर ख़ास में केतिरो अरसो ऐं मीर ख़ास में केतिरो अरसो माना 5-6 महीना ऐं क्लार्क हुउसि। ऐं पोइ हुननि मूंखे नबीसर रोड ते गोडाउन कीपर ठाहे मोकिलियो। इहो सीनियर क्लर्क जी जाइ हुई, पर मूंखे जेको आहे सो हुननि उते मोकिलियो। मूंखे 10 रुपया ॾिनऊं त तूं वञी गोडाउन कीपर तूं थी चार्ज वठि। गुड्स ट्रेन आयल आहे उते बीठी आहे जंहिंमें अनाज भरियल आहे, जेके विराइबो जेको आहे थर जे माण्हुनि में माण्हू परमिटूं खणी ईंदा, तव्हां उन्हनि अनाज विझो। सो अलाए छा थाना भाड़ो ॾेई नबीसर रोड वियुसि। उते मूंखे 50 खनि ॼणा बीठा हुजनि। सो बहरहाल सो उहे 50 घुर्जा हुआ या तव्हांजो इस्तक़बाल करण आया? सभिनी वटि पर्चा हुयो। अच्छा, परमिट लाइसेंस हुआ राशन वांगुरु। हा, चऊं साईं हाणे तव्हां गुड्स ट्रेन हलो स्टेशन मास्टर वटि, असांखे ॾियो हली। ऐं ट्रेन जेको आहे लॻायो गोडाउन सां ऐं असांखे अनाज ॾियो। सो वियुसि स्टेशन मास्टर वटि, हुनखे चयुमि त साईं आहियां गोडाउन कीपर। सो हुन चयो त भई हीअ ट्रेन 15 ॾींहंनि खां हिते बीठी आहे। सो हिन ते 800 रुपया डैमरेज लॻी वियो आहे। सो तूं 800 रुपया ॾे त असीं। मूं चयो भई मूंखे त हुननि 10 रुपया ॾिना हुआ। इहो साईं कहिड़ो दौरु? 58 जी आहे। अच्छा, 1958। 1 यूनिट लॻी वियो। न अञा मुंहिंजो ख़्यालु उन्हनि ई ॾींहंनि में लॻो। अयूब ख़ान उन्हनि ई ॾींहंनि में टेक ओवर कयो जेको आहे सो। सो मां ट्रंक कॉल कयो DFC खे। कलाक खां पोइ फ़ोन मिलियो। सो मूं चयोमांसि साईं उहो जेको आहे हुते अची वियो आहियां, ट्रेन बि बीठी आहे ऐं उन ते 800 रुपया डैमरेज पइजी वियो आहे। तव्हां हुकुम करियो छा करियूं? त हुन वठी रड़ियूं कयूं त हीउ कहिड़े खे तव्हां बेवकूफ़ खे खणी मोकिलियो आहे? ऐं जेको आहे सो ईअं करे फ़ोन बंदि करे छॾियो। त भई हाणे मां त हिकिड़े वाणियूं मेमण हिकिड़ो हो उन्हनि में। सो उन मूंखे ॿाहिरि वठी हलियो त चईं साईं हाणे परेशान न थियो, इहे 800 रुपया असीं था ॾियूं ऐं पोइ तव्हीं असां सां हलिजो। ॿुधो, हलिजो मुंहिंजी माना छा आहे? हाणे मूंखे त का ख़बर। इन शइ हुननि 800 रुपया ॾिना। पोइ 800 रुपया खपनि 40 मज़दूर अचनि जेके ट्रेन लॻाइनि ऐं उनखे लाइन लोड अनलोड कनि। हा, पोइ 800 रुपया हुननि उन जा बि ॾिना। उहो थी पोइ असां मां सभिनी खे कणिक ॾिनी। पोइ उनजो हिसाबु कयोसीं ऐं त हाणे हुन चयो त साईं तव्हां 1600 रुपए जो हिसाबु करियो। 1600 रुपए जी असांखे कणिक ॾियो। पोइ मुंहिंजो पोइ हिसाबु कीअं कंदुसि? 1600 रुपए जो दुख जो ॾींदुसि। यूसुफ साहब, तव्हांजे 1600 जे हिसाब ते अचो था, हिकिड़ो नंढिड़ो शॉर्ट ब्रेक वठो।